नौशहरो फिरोज़ में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशहरो फिरोज़ में लेडी पुलिस कांस्टेबल सायरा राजपर जे मौत वारो मामलो गुज़िरियल राति लेडी पुलिस कांस्टेबल सायरा राजपर खे संदसि वारसनि बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल नौशहरो फिरोज़ आंदो। ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टर ॿुधायो त नींगरीअ खे शुरूआती इलाज बैदि नाज़ुक हालत सबबि नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद रेफर कियो वियो आहे ऐं हूअ नवाब शाह जी मुंतक़िलीअ दौरान मरी वई। ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टर ॿुधायो त छोकिरीअ जा घर भाती आया ऐं ॿुधायो त इस्पताल अचण खां अधु कलाकु अॻु सायरा ज़हर पी वरितो हो। डॉक्टरनि जो चवणु हो त अलामतुनि मां इहो बि निकितो आहे त छोकिरीअ ज़हर पीतो आहे। डॉक्टरनि जी शुरूआती रिपोर्टुनि में ॻोठाणनि खां मिलियल मालूमात मां मालूम थियो आहे त लेडी पुलिस कांस्टेबल पारां ज़हरीली गोरियूं वापराए ख़ुदकुशी करे छॾी आहे। ॿिए तरफ़ एसएसपी नौशहरो फिरोज़ कैप्टन आर सदाम हुसैन मामले जी असल हक़ीक़तुनि खे साम्हूं आणण लाइ सब डिवीज़नल पुलिस ऑफिसर नौशहरो फिरोज़ जी सरबराही में टीम जोड़े छॾी आहे जेका शफ़ाफ़ इंक्वायरी करे रिपोर्ट पेश कंदी।